नौशेरो फिरोज में बस स्टॉप वटि प्लाट ते कब्ज़ो। असिस्टेंट कमिश्नर भी धुर बणिजी वियो। बस स्टॉप वटि पीर बशीर अहमद जी प्लाट ते कब्ज़ो करे रात जे पेट में कम भी शुरू कयो वियो। मौक़िफ़ वठण लाइ राब्तो करण ते असिस्टेंट कमिश्नर जी KTN न्यूज़ जे रिपोर्ट सां बदइख़लाक़ी। डिप्टी कमिश्नर अरसलान सलीम भी पैगाम मोकिलण बावजूद फोन अटेंड न कई। मनसूबाबंदीअ तहत जुमे जे शाम खां कम शुरू करायो वियो, जीअं मोकल वारनि ॾींहनि में कम हलंदो रहे। पीर बशीर अहमद जो चवणु आहे त AC जे चवण ते असिस्टेंट मुख्तियार कार कम बंदि करायो, पर कम ॿीहर शुरू कयो वियो आहे। असिस्टेंट कमिश्नर कुझु बि ॿुधण लाइ तयार ई नाहे। ॿ भेरा प्लाट जी माप थी, पर उन बावजूद अब्दुल हलीम लालिक कब्ज़ो करे रहियो आहे। जी बिल्कुल, नौशेरो फिरोज जे बस स्टॉप ते क़ीमती प्लाट ते जेको कब्ज़ो उहो गुज़र रात खां शुरू कयो वियो, अञा ताईं ख़तम न आहे थी सघो। पीर बशीर अहमद जेको नौशेरो फिरोज जी मौज़ शख़्सियत आहे, उन जे प्लाट ते जेको कब्ज़े वारी रात खां कोशिश कई वई, उहा हिन वक़्त ताईं जारी आहे। कल्ह शाम खां सिज लथे खां पोइ जॾहिं कमु शुरू थियो त फौरी तौर ते जेके इंतज़ाम आहे उन सां बि जेके प्लाट जा मालिक उन्हनि राब्तो कयो, डिप्टी कमिश्नर सां राब्तो कयो, पर उन को फोन न अटेंड कयो। असिस्टेंट कमिश्नर अली शान मलक सां बि राब्ते जी उन्हनि कोशिशि कई, उन बि को उन्हनि खे रेस्पॉन्स न ॾिनो। ऐं जेको कमु आहे उहो सॼी राति जारी रहियो, जेको हिन वक़्तु हलंदड़ आहे। इन सिलसिले में जॾहिं अली शान मलक खां मौक़िफ़ वठण लाइ जेको असिस्टेंट कमिश्नर सां मौक़िफ़ वठण लाइ असीं KTN न्यूज़ पारां राब्तो कयो वियो, त हुन इंतिहाई बदतमीज़ी सां जवाबु ॾिनो ऐं लॻे ईअं पियो त हू हिन सॼे मामले में धुर बनियल आहे, जंहिंजे करे ई जेके वासर माण्हू आहिनि उहे प्लाट ते कब्ज़ो जारी रखियो वेठा आहिनि। ॾींहं ॾिठे जो मतिलबु उहो कमु हले थो पियो, पर इंतज़ामिया को बि तारुक नथी वठे। डिप्टी कमिश्नर अरसलान सलीम सां बि हिक खां वधीक भेरा राब्ते जी कोशिशि कई वई, उनखे टेक्स्ट मैसेज मोकिलिया विया, पर उनजे बावजूदि हुन त फोन अटेंड कयो, न ई हिन मामले खे जाचण लाइ तयारु आहे। मुंहिंजी हिन सिलसिले में जो असिस्टेंट मुख्तियार कार आहे हितां जो कादर दादरन बि जंहिं पहिरियों कमु बंदि करायो, उन सां मुंहिंजी ॻाल्हि थी आहे, पर उहो बि इन मामले ते को बि तारुक वठण लाइ तयारु कोन्हे। उहो चवे थो त असिस्टेंट कमिश्नर अॻे कमु बंदि करायो, हाणे बि उहो चवंदो त असीं बंदि कराईंदासीं। पीर बशीर अहमद जेको प्लाट जो मालिक आहे, हुनजो चवणु इहो आहे त हीउ जेको प्लाट आहे उन में असांजो हिसो आहे, असांजो लिखत मौजूदु आहे, नक्शा मौजूदु आहिनि। उन खां सवाइ 2 भेरा सर्वे थी आहे, माप थी आहे, उन माप में बि असांजो प्लाट निकिरे थो पियो हिते, पर उनजे बावजूदि बि डिप्टी कमिश्नर ऐं असिस्टेंट कमिश्नर जेको अली शान मलक आहे उहे हिन मामले खे ॾिसण लाइ तयारु कोन्हनि। ऐं उन्हनि जी चुर्च ते ई जेको कमु आहे उहो शुरू थी वियो आहे। ॿीहर प्लाट ते कब्ज़े जो जेको कमु हलंदड़ आहे, पर इंतज़ाम में को बि नोटिस नथी वठे। हिन जो मुतालबो कयो त फौरी तौर ते जेको कब्ज़ो थिए थो पियो उहो फौरी तौर रोकायो वञे, ॿी सूरत में जेके शहरी आहिनि उहे एहतिजाज जो हक़ रखंदा।